अवामी आवाज़ मीडिया ग्रुप ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट गडियल सेकार सां घोटकी जे शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी जे कातलनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे कातलनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे में PFUJ जे मरकज़ी अॻवान लाला असद पठान ख़ुसूसी शिरकत कई, जॾहिं त सखर प्रेस क्लब सखर सेफमा चैप्टर सखर फोटो जर्नलिस्ट कोर्ट रिपोर्टर एसोसिएशन वुमेन जर्नलिस्ट ऐं ॿियनि सहाफ़ती तंज़ीमुनि जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि साफ़िन सखर प्रेस क्लब सदर आसिफ ज़हीर खान लोधी, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सदर इमदाद बोज़दार, जनरल सेक्रेटरी अहकर अली रिजवी, जावेद जतोई, शहजाद ताबाणी, जलालुद्दीन भयो, शफी मोहम्मद अबड़ो, काशिफ फुलपोटो, सलीम सेतो, सैरिश खोखर, यार मोहम्मद सुमरो समेत ऐं साफ़िन जे वॾे अंग शिरकत कई। इन मौक़े ते साफ़ी अॻवाननि चयो त शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी सिंध जे बहादुर साफ़िन मां हिकु हो, जंहिं कॾहिं बि कलम जो सौदो न कयो ऐं इलाइक़े जे मसइलनि खे हमेशह पंहिंजे कलम ज़रिए उजागर कयो। हुननि चयो त शहीद नसरुल्ला गडानी जो क़त्ल रियासत लाइ खुलियल चैलेंज आहे, जंहिं जी शफ़ाफ़ जांच लाइ फौरी तौर ते सिंध हाई कोर्ट जे जजनि ते ॿधल जुडिशियल कमीशन जोड़ी वञे। ॾुख जी हिन घड़ीअ में शहीद नसरुल्ला गडानी जे क़त्ल जे वाक़े ते शहीद नसरुल्ला जे घर भातियुनि सां सॼी सिंध जा बाशऊर साफ़ी गॾु आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।